नाज़रीन, सेवण जी अदालत तानिया ख़ासकेली क़त्ल केस जे मुख्य जवाबदार खानू नोहाणी खे उम्र कैद ऐं 10 लाख रुपया दंड सज़ा ॿुधाए छॾी आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि मेरान टीवी जे रिपोर्टर के बुर्दी। जी के वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी जी तो बिल्कुल 6 साल अॻु सेवण लॻ झंगार में क़त्ल थियल नौजवान नारी तानिया ख़ासकेली जे क़त्ल केस एडिशनल सेशन जज सेवण औरंगज़ेब आलमगीर काज़ी तानिया ख़ासकेली जो केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत पारां ॾिनल केस जे मुख्य जवाबदार खान मोहम्मद खानू नोहाणी खे ॾोह साबित थियण ते उम्र कैद 25 साल ऐं 10 लाख दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जॾहिं त अदालत हथियार ऐं पुलिस सां मुक़ाबले जे ॿिए केस में ॼाणायल जवाबदार खानू नोहाणी खे 10 साल कैद ऐं 5000 दंड जी सज़ा ॿुधाई। अदालत क़त्ल केस जे हिकु ॿी जवाबदार आली नोहाणी बेदोही साबित थियण ते खेसि भरी करे छॾियो आहे। उन सां गॾु मथस 50,000 दंड विधो आहे, जेको अदा न करण ते जवाबदार खे 6 महीना वधीक केस जेको सो जेल काटींदो। अदालत केस जे टे जवाबदार मौला बख्श नोहाणी खे रूपोश हुजण जे करे इश्तिहारी करार ॾिनो, संदसि फाइल बंदि करे गिरफ़्तारी बैदि ॿीहर केस हलायो वेंदो। जॾहिं तव्हां ॿुधायो त मुख्य जवाबदार खान नोहाणी उम्र कैद जी सज़ा अचण जे करे फ़ैसिलो जेको ॿुधायो आहे, उनजी जेके भेण उन पंहिंजी तानिया ख़ासकेली जी उन्हनि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे दुआ ख़ासकेली ॿुधाए पई त जेको सो असां जवाबदारनि खे फांसी ताईं पुॼाइण ताईं असां हाई कोर्ट में जेको सो पटिशन दाख़िल कंदासीं ऐं केस असां जेको सो हाई कोर्ट ताईं उहे केस लहण था घुरूं। जी के मां जी महिरबानी।